जल झोली दई पई लोली, जी जल झोली दई पई लोली, सिंधी बोली कौमी बोली। जल झोली दई पई लोली, सिंधी बोली कौमी बोली, जल झोली दई पई लोली। नाज़रीन, अॼु हैदराबाद में सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे पारां सिंधी ॿोली सां दरपेश ईंदड़ मसइला ऐं उनजो हल सेमिनार कोठायो वियो आहे। उन मौज़ूअ ते सिंधी आदिब, दानिश्वर, शाइर ऐं कहाणीकार इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा। अचो त साणनि हिते मौजूदु अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। सिंधी ॿोलीअ खे जेको हींअर वॾो मसइलो दरपेश आहे उहो सिंधी माण्हू जी पंहिंजी ॿोलीअ खां ग़फ़लत आहे, उनजी अहमियत खे न पिया सम्झनि। छो त ॿोली जेकॾहिं सरकारी तौर ते बि नाफ़िज़ कई वञे ऐं इदारा बि उन लाइ कमु कनि, पर जेकॾहिं माण्हुनि में उहा अवेयरनेस न हुजे, सम्झ न हुजे, त पोइ इनजो कहिड़ो फ़ाइदो। पर हींअर असां ॾिसूं पिया त आहिस्ता आहिस्ता माण्हुनि में इहा अवेयरनेस अचे पई, इहा सम्झ अचे पई ऐं हीउ इदारो सिंधी ॿोलीअ जी बका बादवीज दुरुस्तगी ऐं सिख्या जे लाइ काफ़ी साल लॻायो, तक़रीबन 29 साल पूरा करे चुको आहे। त इहा ज़रूरु कोशिशि हिन इदारे जे प्लेटफॉर्म तां कई वई आहे त माण्हुनि खे असां अवेयरनेस ॾियूं, माण्हुनि खे इहा ॼाण ॾियूं, सम्झ ॾियूं त पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजो कनि, पंहिंजे इदारनि खे पंहिंजो कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे चाहे उहे निजी स्कूलनि में बि छो न पढ़ंदा हुजनि, पाण सेखारीनि ॻाल्हाइणु ऐं लिखणु। पर जेकॾहिं पाण मसरूफ़ आहिनि त हुननि जे लाइ को सिंधी उस्तादु रखनि। उनजो सबबु इहो आहे त कुझु वक़्तु अॻु जॾहिं अक़वाम मुतहिदा इहा ॻाल्हि महसूसु कई त दुनिया जूं 70 ज़बानूं मिसाइजण वारियूं आहिनि, पर उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जो जेको उन्हनि जी सक़ाफ़त तहज़ीब बि ख़तमु थींदी। छो त जॾहिं ज़बान ख़तमु थींदी त सक़ाफ़त ऐं तहज़ीब बि ख़तमु थींदी। त हुननि रिपोर्ट बि पेश कई आहे ऐं हुननि इहो दुनिया जे मुल्कनि खे इहो आगाह कयो त ॿार खे इब्तिदाई तालीम पंहिंजे मादिरी ॿोली में ॾिनी वञे। पर हाणे थोरो मसइलो इहो आहे त अंग्रेज़ी ज़बान जीअं त उनजो इक़्तिसादी पस मंज़र मज़बूत आहे त सम्झो वञे थो त इहा कामयाबी जी ज़बान आहे। बिल्कुलु आहे ऐं असां सभु ज़बानूं ॻाल्हायूं, कामयाबी जी ज़बानूं बि ॻाल्हायूं, असां उर्दू ॻाल्हायूं, ॿियूं ज़बानूं ॻाल्हायूं, पर असां पंहिंजी सिंधी ज़बान खे रूह जे वेझो रखूं, ज़हन जे वेझो रखूं ऐं सिंधी ज़बान जो जेको लोक अदब जो विरसो आहे या जेको सूफ़ी विरसो आहे जंहिंमें लोक अदब लोक ॾाप आहे, मां सम्झां थी त दुनिया में चीन ऐं जापान जे बराबरी कंदड़ असांजो लोक अदब आहे ऐं असांजी लोक शाइरी आहे। हुननि माण्हुनि उन विरसे खे हीअं सां हंडायो ऐं उन्हनि खे पढ़ियो सम्झो, अॼु उहे किथे पहुतल आहिनि। पर असां खां वॾी ग़फ़लत थी रही आहे त अॼु जेको असांजे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे में प्रोग्राम आहे, इन जो मक़सदु ई इहो आहे त जेके सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला आहिनि उन में मां इहो महसूसु कयो आहे त जेका माउ आहे या जेको सिंधी माण्हू आहे उहो पाण ग़फ़लत जो शिकार आहिनि हवाले सां। जेसिताईं उन में उनखे असां न सम्झाईंदासीं त उहो ॿोली जी मालिकी करे ऐं ॿोलीअ खे पंहिंजो करे, इदारनि जी मालिकी करे, सिंधी माण्हू उन्हनि खे पंहिंजो करे, त ईंदड़ वक़्तु अहिड़ा ई सेमिनार मुज़ाकरा थींदा रहिया ऐं इहा ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचंदी रही त ज़रूरु इन जो को मस्बत हल निकिरंदो। अवल त पाण जंहिंजो खाऊं था, जंहिंजो पीऊं था, जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। असीं सिंध जी मिटी आहियूं, सिंध जो अन्न, सिंध जो पाणीअ मां असीं वॾा थिया आहियूं ऐं असीं दुनिया जी जेका हसीन मिठी ॿोली आहे जंहिंजा 52 हर्फ़ आहिनि ऐं दुनिया में वॾे में वॾी सूरत ख़तीअ वारी ॿोलियुनि में शुमार थिए थी, उनजा वारिस आहियूं, उनजा मालिक आहियूं। असांखे 5000 साल तहज़ीब जो विरसो आहे, असांखे पंहिंजो कल्चर आहे, पंहिंजी मौसीक़ी आहे, पंहिंजा रंग आहिनि। अॼोको ही जेको ॾींहुं आहे, बैन अवी जेके ॾींहं आहिनि अवेयरनेस जा, ऐं उनजो हिकिड़ो हवालो आहे। इन निस्बत में सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जी जेका बि इंतिज़ामिया आहे, सेक्रेटरी असांजी शबनम गुल साहिबा, उन्हनि ख़ासि तरह सां रेलेवेंसी जेका आहे अॼोके हिन कॉन्फ्रेंस जे मौज़ूअ जी, त जदीद दौर में असांजी ॿोलीअ खे कहिड़ा मसइला दरपेश आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू थींदी। पर आऊं जेकॾहिं ज़ाती तरह सां सम्झां थो त असांजी ॿोली लिविंग आहे, ज़िंदा आहे, हयात आहे।
छो हयात आहे, इन करे त उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ो शाइर मौजूदु आहे जंहिंखे दुनिया जे सभिनी ॿोलियुनि में तक़रीबन वॾियुनि ॿोलियुनि में तर्जुमो हुनखे कयो वियो आहे। जेतिरे क़दुरु ॿोलीअ खे वॾे में वॾो दरपेश मसइलो आहे जंहिंजो तदारक असीं हींअर न कंदासीं त पोइ असांखे अॻिते 50 सालनि में ॾाढो पछताइणो पवंदो। उहो मसइलो आहे त असांजी जेका ॿोली आहे उहा तेज़ीअ सां जेके स्कूल जिते इंग्लिश खे प्रिफर कयो पियो वञे उन में असांजो नओं नसुल असीं माइट ख़ुशि था थियूं त असांजा ॿार अंग्रेज़ी पढ़नि पिया, छाकाणि त इहो असांजो कॉम्प्लेक्स हुयो त असांखे अंग्रेज़ी घटि ईंदी हुई। नतीजतन ॿारनि खे ज़बरदस्त अंग्रेज़ी अचे पई और हर शइ अचे पई, ऐं छा नथो अचे उहो न पई अचे, उहा सिंधी। त हिन ज़माने में असीं आवाज़ु उथारण वारा आहियूं, हीअ तव्हांजो आवाज़ु बि असांजो आवाज़ु आहे। त उन्हनि सभिनी हाई अथॉरिटीज़ खे प्रोविंस जे जेके बि लाॻापियल असांजा मिनिस्टर आहिनि, चीफ मिनिस्टर आहे, पंहिंजो चीफ सेक्रेटरी आहे ऐं स्कूल इंतिज़ामिया आहे, उन्हनि खे असीं तमामु पुरज़ोर अपील न असीं एहतिजाज था करियूं त उन्हनि पंहिंजे स्कूलनि में सिंधी टीचर्स खे रखनि, उते सिंधी ॿोलीअ खे पढ़ाइनि। जीअं असांजो ॿारु जेको हिन वक़्तु नेट ते सभु ॿोलियूं पढ़ी सघे थो, अंग्रेज़ी पढ़े पियो, उर्दू में रोमन में लिखे पियो, पर न पियो लिखी सघे त सिंधी तलफ़ुज़ खे। सो असांखे अॼोके हिन सेमिनार जा स्कॉलर्स इहो ई ॿुधाइण लाइ गॾु थिया आहिनि, आवाज़ु उभारण लाइ गॾु थिया आहिनि त अचो त पंहिंजनि जेके स्कूल आहिनि, पंहिंजा इंस्टीट्यूशन्स आहिनि, उते सिंधीअ खे राइज करण में वधि पंहिंजो किरदारु अदा करियूं। ख़तरो हिकु त हिन मुल्क में इहो ख़तरो आहे त हाणे सिंधीअ खे सरकारी सतह खां घटि थींदी थी वञे, ठीकु आहे न। हालांकि कानूनी तौर ते सिंधी बि सिंध जी हिकिड़ी सरकारी ॿोली आहे, मञियल प्रोविंशियल लैंग्वेज आहे, पर उन खां पोइ बि जेको कमकार आहे उहो सिंधीअ में नथो थिए। कराची में जेके सिंधी स्कूलनि में सरकारी स्कूलनि में सिंधी मीडियम बि नथो रखियो पियो वञे, रुॻो हिकिड़ो सिंधी मज़मून आहे। त इन सां ज़ाहिर आहे ॿोली वधंदी तॾहिं जॾहिं उहा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हूंदी, जॾहिं उन ॿोलीअ में पढ़ायो वेंदो, जॾहिं उन ॿोलीअ में कारोबार हलंदो। कारोबार नथो हले, जेके तव्हां साइन बोर्ड वग़ैरह सभु ॾिसो था सिंधीअ में कोन्हनि या बिल्कुलु नाले मातर आहिनि। त उहो ऐं जेको बैन अल-अक़वामी आहे तॾहिं बि तव्हां ॾिसो त जीअं BBC आहे या ॿिया आहिनि त उन्हनि में सिंधी ॿोलीअ जो कोन्हे प्रोग्राम, जॾहिं त ॿियनि जा आहिनि। त असांखे घणे कम करण जी ज़रूरत आहे त जे सिंधी बि आलमी सतह ते उनखे माण्हू मञता ॾियारे। यूनिवर्सिटियुनि जे अंदरि बि जेको आहे मुख़्तलिफ़ सिंधी शोबनि सां, हा, सिंधी शोबनि सां ज़्यादतियूं पियूं कयूं वञनि ऐं उहे बंदि कया पिया वञनि। जे हिन में फेडरल उर्दू यूनिवर्सिटीअ में उन खे बंदि कयो वियो, पोइ हाणे शायदि उहो वरी बहाल थियो आहे या न थियो आहे, पर बंदि कयो वियो हो उनखे। हुकूमत अलाए छो बहस आहे, जॾहिं त सिंधी माण्हुनि जे वोटनि सां अचे थी, सिंधी माण्हुनि उनखे चूंडियो आहे ऐं को गैर क़ानूनी कम बि उन्हनि खां नथा करायूं। सिंधी जे मां ॿुधायोमांव हिकिड़ी मञियल सूबाई ॿोली आहे, उहा सरकारी ॿोली आहे, सूबे जी हिकिड़ी सरकारी ॿोली आहे। त उन्हनि खे कंहिं मना कयो आहे त तव्हां सिंधी ॿोलीअ में पंहिंजो कारोबार न कयो, सिंधी ॿोलीअ में पंहिंजो तव्हां साइन बोर्ड न लॻायो, सरकारी स्कूलनि में सिंधी मीडियम खोलण में उन्हनि खे कंहिं मना कयो आहे? कंहिं बि न कयो आहे। ऐं हाणे त सॼो एजुकेशन सॼी सूबनि वटि आहे। असां नथा चऊं भली तव्हां ॿियनि ॿोलियुनि में बि मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन कयो, कुझु बि कयो, पर सिंधी ॿारनि खे बि मौक़ो ॾियो, सिंधी वालिदेन खे बि मौक़ो ॾियो, हो जेकॾहिं चाहिनि त पंहिंजनि ॿारनि खे सिंधी मीडियम स्कूलनि में पढ़ाए सघनि। त वॾो कमु त हुकूमत जो आहे, उहा नथी करे त पोइ आम माण्हू जेसिताईं असां पाण तां पंहिंजे लाइ न विढ़ंदव, केर बि न विढ़ंदो, त आम माण्हुनि जो बि फ़र्ज़ु आहे त पंहिंजे हुकूमत ते ज़ोर रखनि त तव्हां हे ॻाल्हियूं कयो ऐं उहो पाण बि घटि में घटि घर में सिंधी ॻाल्हायो, ॿारनि ताईं पंहिंजी ॿोली पहुचायो। त उन्हनि जो बि उहो कमु आहे त पंहिंजे ॿोलीअ सां घटि में घटि प्यारु कयो, पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो। ऐं मां इहो ॿुधाए छॾियां त मुस्तक़बिल सिंधी ॿोलीअ जो आहे, मुस्तक़बिल कंहिं ॿी ॿोलीअ जो कोन्हे। जेसिताईं सिंध जो तालुक़ु आहे, मुस्तक़बिल सिंधी ॿोलीअ जो आहे। त उन्हनि खे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे। ऐं तव्हां ॾिसो फॉरेन एजेंसियूं जेके नौकरियूं पियूं जा इश्तिहार ईंदा आहिनि, मां कंहिं हंधि ॾिठो आहे त उहो सिंधी मादरी ॿोली वारे जी घुर था कनि। त हाणे सिंधी मादरी ॿोली उन्हनि खे ईंदी ई कोन, त भली घणी हो कहिड़ा बि सिंधी हुजनि, समा हुजनि, सुमरा हुजनि, ॿोली न ईंदी त केरु उन्हनि खे सिंधी तस्लीम कंदो? त उन्हनि जी सुञाणप ॿोलीअ सां थी थिए। जेकॾहिं पंहिंजी सुञाणप विञाईंदा हिकिड़े टेम्पररी पंहिंजे फ़ाइदे जे लाइ, त उन में उन्हनि जो ई नुक़सानु। जेके हुकूमती सतह ते टेक्निकल जेके मसइलो वॾो हुयो उहो हल थी वियो आहे। इम्प्लीमेंटेशन जो तमामु वॾो मसइलो आहे, त उहो हाणे कीअं स्कूलनि में ॿारनि खे सिंधी अदब
जो जेको क्लासिक आहे उहो पढ़ाइजे, कीअं पढ़ाइजे। असांजा ॿार जेके घरनि में सिंधी ॻाल्हाइनि था उहे पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा, निज ॻाल्हाईंदा, ठीकु आहे, पर उन्हनि खे भिटाई पढ़णु न ईंदो, सचल पढ़णु न ईंदो। ऐं ॿियो जेको तारीख़ जो जेको अदब आहे उन में उहो कीअं पढ़ाइजे। त मुंहिंजो हिकिड़ी तजवीज़ आहे, ऐं इहो चवां पई त हुकूमत खे तव्हांजे तरफ़ां बि तव्हां बि ज़ोर भरियो, उन ते आवाज़ु उथारियो। कुझु ख़ानगी स्कूलनि जीअं गुलरसाणी स्कूल आहे उन्हनि सां मूं ॻाल्हायो, उन्हनि 2-3 मुंहिंजा ई लेक्चर रखिया, कुझु ॿियनि माण्हुनि जा लेक्चर रखिया, जंहिंमें असां ॿारनि खे भिटाई पढ़ाईंदा हुआसीं। इहे भिटाई ॿारनि खे पढ़ाइजे, पर बाक़ाइदे जीअं निसाब में शामिलु हुजे। त अदर न त को फ़ाइदो कोन्हे। असां जेका सिंधी ॿोली ॻाल्हाइणु अचे ऐं भिटाई न अचे त मूंखे लॻे थो त इहा अधूरी तरबियत थी ॿार जी बि। त हिकिड़ो बाक़ाइदे जीअं पीरियड हूंदो आहे हफ़्ते में 3 अहिड़ा हुजनि जंहिंमें ॿार खे भिटाई पढ़ायो वञे, उनखे पढ़णु सेखारिजे, उन ते ॻाल्हाइणु सेखारिजे, उनजो उचार, उनजी सम्झाणी, तशरीह, शरह केरु करे। त इहे सभु शयूं थियणु खपनि। त मूंखे लॻे थो त हर भेरे जीअं वक़्तु गुज़रे थो पियो, सिंधी ॿोलीअ खे मां सम्झां थी एॾा दरपेश हाणे ख़तरा कोन आहिनि। जेसि ताईं इम्प्लीमेंटेशन ते असीं पाण सिंध हुकूमत कमु करे, स्कूल कमु कनि, तालीम खातो कमु करे, गॾिजी करे, त हाणे असां ते अची ॿार पियो आहे। हाणे असांखे इहो रियासत उहा कोर्सिव न आहे त रियासत ॿोली पढ़णु नथी ॾे, या जाबिर आहे, जबर आहे, उहो न आहे। हाणे ॿोलियूं सभई असांखे पहिरियों आहिनि। बदकिस्मती सां रियासत जो रवैयो हिन ख़ालिक पाकिस्तान जो जेको सूबो आहे, ख़ालिक ई पाकिस्तान जो जेको मुल्क आहे सिंध, सदियुनि खां जेको सिंध मुल्क हो, उन मुल्क ऐं पाकिस्तान खे जोड़ण में पंहिंजो किरदारु अदा कयो। उन सां माटेली मां वारो सुलूक आहे। साॻियो हितां खां माण्हू हिंदुस्तान असां वटि विरहाङे जे ज़माने में बदकिस्मती सां जेके लॾे विया हलिया माइग्रेट जे करे, उहे माण्हू जॾहिं उते पहुता त उते जी हुकूमत, हिंदुस्तान जी हुकूमत सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई छॾियो। असांजी रियासत जेका अॼु ॾींहं ताईं हिन ॻाल्हि जे लाइ तयारु कान्हे का त को सिंधी ॿोलीअ खे जेको क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। पर उन सां गॾोगॾु इहो असांखे फ़ख़्रु हासिलु आहे त असांजी ॿोलीअ जा ॻाल्हाईंदड़ किरोड़नि जे तइदाद में सिर्फ़ु सिंध में न पर पूरी दुनिया में वसनि था। ऐं ज़ाहिर आहे, ऐं जेकॾहिं अॼु फ़ख़्र सां चवां त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन मां सालनि खां वठी करे सिंधी ॿोलीअ जे लाइ जेका जाखोड़ करे पियो, जेका जिदोजहद करे पियो, या अॼु जेका हीअ तव्हांजी वेब TV आहे उन जे ज़रिए तव्हीं जेको सालनि खां हाणे जिदोजहद करियो पिया, त मूंखे त फ़ख़्रु आहे न त हाणे असीं सॼी दुनिया में पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण वारा बि मौजूदु आहियूं। असां वटि पंहिंजा टूल बि आहिनि, असां वटि पंहिंजूं जेके आहिनि एक्सेस बि आहे, असां वटि पंहिंजा जेके आहिनि चैनल बि आहिनि, असां वटि पंहिंजूं वेब बि आहिनि, असां वटि पंहिंजूं अख़बारूं बि आहिनि, ऐं असांजा पंहिंजा हज़ारनि जे तइदाद में पूरी दुनिया में चपे चपे में हिन ॿोली सां प्यारु कंदड़ माण्हू बि मौजूदु आहिनि, जेके असांजे अदब खे, जेके असांजी सकाफ़त खे, जेके असांजी जेका असां शाहूकार ऐं हिकिड़ी रिच जेका असीं क़ौम आहियूं। बेहसियत क़ौम असां सॼी दुनिया खे इल्मु ॾिनो आहे। बेहसियत क़ौम असां सॼी दुनिया खे अहिड़ा गस ऐं घेड़ सेखारिया आहिनि जेके दुनिया खे अॻु में न ईंदा हुआ। मोहन जो दड़ो शायदि आहे, पर सिंध में अहिड़ा खोड़ ॿिया मोहन जे दड़े जहिड़ा शहर असांजा मौजूदु आहिनि जिन जी हिन वक़्तु खोटाई थिए पई, त असांखे ख़बर पए थी त हिते आज जूं फैक्ट्रियूं हुयूं, हिते इहे ठाहिण जा कारखाना हुआ। सॼी दुनिया खे कपह जो उपाइण जो हुनर न ईंदो, मुंहिंजी सिंध कपह उन ज़माने में पैदा कंदी। सॼी दुनिया में कणिक जो जेको माण्हुनि वटि को स्टोर करण जो वॾो गुदाम कोन हूंदो, मूं वटि कणिक जा गुदाम मौजूदु आहे। असां वटि ग्रेट बाथ मौजूदु आहे, असां वटि पंचायती निज़ाम मौजूदु हो। त अॼु जे ॾींहं ते बि जेके बि चैलेंज आहिनि उहे आउं सम्झां पियो त सिंधी माण्हुनि जे अॻियां का बि हैसियत नथा रखनि, छो जो सिंध सदियुनि खां क़ाइमु आहे ऐं सदियुनि ताईं क़ाइमु रहंदी, छो जो हीअ सिंध जेका आहे उहा ख़ालिक काइनात जो तोहफ़ो आहे। ऐं इंडस सिविलाइज़ेशन, सिंधू तहज़ीब, सिंधू धारा पूरी दुनिया खे जेका आहे ॾात ऐं इल्मु पखेड़ण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। इंशाअल्लाह ताला हींअर बि असां पंहिंजी क़ौम मां उमेदु रखूं था, पंहिंजनि बचनि मां उमेदु रखूं था, पंहिंजनि माउरुनि भेनरुनि मां उमेदु रखूं था त ॿोलीअ जे हिन आलमी ॾिहाड़े ते सॼी दुनिया में ई जेके मुंहिंजा दोस्त मूंखे हिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे तरफ़ां ॿुधनि पिया, जेके मूंखे हिन वेब चैनल जे ज़रिए ॿुधनि पिया, उहे पंहिंजी माउ ॿोलीअ खे वधीक जज़्बे सां, जोश सां, हिमत सां, करेज सां, जीअं ओडो साहिबु हिन उमिरि में बि है हू जवाननि वांगुरु जवान आहे, पर असीं जेकॾहिं ॾिसूं त तबई उमिरि जे हिसाब सां हू हिकिड़ी उहा एज पियो गुज़ारे जेका एज जेका आहे आम माण्हू चवंदा आहिनि त अदा ही हिकिड़ो ॿुढो माण्हू आहे, अदा ही सिविल सिटीज़न आहे, सीनियर सिटीज़न आहे। उनजे बावजूदि बि ॾिसो त हू जाॻे पियो, अॼु बि उनजा किताब अचनि पिया, अॼु बि हू उते जाखोड़े पियो। लंडन जहिड़े शहर में वेही करे कंहिं ॿोलीअ जे मामले में, सिंध जे मसइलनि जे मामले में हू पोइते न आहे, हू अॼु बि जाॻे पियो ऐं क़ौम खे जाॻाइण जी पंहिंजी कोशिशि करे पियो। अवी जेके मुंहिंजा नौजवान दोस्त हुयो जेके हिकु हिकु प्रोग्राम खे कवर कयो पिया, अवी जाखोड़ करियो पिया, अव्हांखे छा थो मिले? अव्हांखे मोहबत थी मिले, अव्हांजी कमिटमेंट आहे,
अमी हिकिड़े कंहिं सुठे काज़ जे लाइ पंहिंजे पाण खे तव्हां अर्पियो आहे। कमर्शियल चैनलनि ते तव्हां हलिया वञो तव्हांखे जाम पैसा मिलंदा, जाम जेका आहे उहो तव्हांखां पब्लिसिटी मिलंदी, पर सिंधी माण्हू जी कमिटमेंट जी लेवल जेका आहे उहा एॾी हाई लेवल जी आहे जो उहो पैसे खे नथो ॾिसे, हू पंहिंजी ॿोलीअ खे ऐं क़ौमी काज़ खे जेको आहे अवले थो ॾिए। त सलाम आहे अॼु जे ॾींहं ते तव्हां सभिनी दोस्तनि खे, तव्हांजी मैनेजमेंट खे ऐं गॾोगॾु जेके अमी दोस्त फील्ड में मौजूदु हुयो, कैमरामैन ऐं मुंहिंजे साम्हूं बीठो थो मूंखे रिकॉर्ड करे, हीअ तूं मुंहिंजो इंटरव्यू पियो रिकॉर्ड करी, ऐं तव्हां सभिनी खे जस थो ॾियां अचो त अॼु गजी नारो हणूं, सिंधी ॿोली ज़िंदाबाद, क़ौमी ॿोली ज़िंदाबाद। नाज़रीन, हिते दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त सिंधी ॿोली जेकी ॿोली जिथे जदीद दौर में टेक्नोलॉजी दौर में बि मौजूदु आहे, कंप्यूटराइज़ में बि मौजूदु आहे, इहा ॿोली जी बका ऐं बचाव लाइ असां पाण अॻिते अचूं तॾहिं ई असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अॻिते आणे सघूं था। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सन TV न्यूज़, लंडन, हैदराबाद।